नादरीन अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया तव्हां ताईं रुकन बरड़ा खां जिते समूरी सिंध जी ज़िले सां गॾु शहरनि सांगड़ शहदादपुर झोल रुकन बरड़ा शाहपुर चाकर संजोरो समेत ज़िले शहरनि में बि बे न्यूज़ टीवी मीडिया ग्रुप आप पाकिस्तान जे ऐलानियल बेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध जे सिरी हेठि सक़ाफ़ती दिहाड़े जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। सागड़ में सिंध तरक़ी पसंद पारां ज़िले सदर अली ॾिनो ख़ाशकली जब्बार जोड़ेजो, सलीम डाहिरी, रफ़ीक जलालानी, सनी जोड़ेजो, ॾाढ़ू जावरी, वली मोहम्मद मंगरियो, इस्माइल जोड़ेजो जी अॻवानी में सवे STP कारकुननि तारीख़ी सक़ाफ़ती रैली कढी वई। निकतल रैलीअ खे STP ज़िले सदर अली ॾिनो ख़ाशकली जब्बार जोड़ेजो ख़िताब कंदे चयो त अॼु असांजे ईद जो ॾींहुं आहे। STP सक़ाफ़ती ॾियारो बि अॼु बरसाति मुतासिरनि सां गॾु मल्हाए रही आहे। ॿिए तरफ़ जिस्कम अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सक़ाफ़ती रैलियूं कढी सिंध में सक़ाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बरड़ा। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।